मीरपुर ख़ास मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर सिद्दीक़ सागर मूजिब असां हमेशा अवाम जी ख़िदमत कई आहे, वरी बि मौक़ो मिलियो त अवाम जी ख़िदमत कबी। जिते 15 साल दौरे हुकूमत में रहंदड़ हिन तक जा चूंडियल नुमाइंदा ग़रीब पोरियत अवाम जे ॿारनि खे स्कूल जी बिल्डिंग बि नाहिन ॾेई सघिया। इन 212 मीरपुर ख़ास ते नामज़द आज़ाद उम्मीदवार अली नवाज़ शाह पारां पीपी जे नामज़द उम्मीदवार मीर मुनव्वर टालपुर के टफ टाइम ॾियण लाइ हज़ारनि गाॾियुनि जे काफ़िले सां नऊं कोट जे पब्लिक पार्क ग्राउंड में सजायल कॉर्नर गजाणी पहुतो, जिथे हज़ारनि माण्हुनि जी शिरकत बाद कॉर्नर गजाणी जलसे में तब्दील थी वई, जिथे हज़ारे माण्हुनि पारां गुलनि सां आजिया करे साथ ॾियण जो वचन कयो। इन मौक़े ते इन 212 ते नामज़द आज़ाद उम्मीदवार सैयद अली नवाज़ शाह चयो त ग़रीब पोरियत तबिको अॼु मूं सां गॾु बीठल आहे, आऊं पुरउमीद आहियां। हुन चयो त गुज़िरियल हुकूमत जी कारकर्दगी ॾिसिजे त असांजे हिन तक जा ॿार वणनि हेठियां वेही तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि, जिते सरकारी अस्पतालुनि में तप जी गोरी बि अवाम खे नथी मिले। गुज़िरियल हुकूमत में चूंडियल नुमाइंदनि हितां जी तक में ट्रके जो बि कमु न कयो, जंहिंजे करे ॿोॾुनि में कुदरती वहिकरनि हाकड़ो दरिया पुराण LBOD खे लॻल घारनि सबबि हितां जा हज़ारे माण्हू बेघर थी केतिरा ई महीना रस्तनि किनारे दर बदर थींदा रहिया, पर चूंडियल नुमाइंदनि का बि उन्हनि जी वक़्ति सरसार न लथी। जिते कॉर्नर गजाणी खे एडवोकेट मुमताज़ जरवार ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।